सिटी कोर्ट कराची में वकीलनि पारां केनाल ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई आहे। बबरलो धरने सबब वकीलन जारी अदालती कार्रवाइयों बंद कराए छॾियूं आहिनि। सिंधु दरिया ते केनाल नामंसूर, विकलायतात जिंदाबाद जा नारा हया विया आहिनि। सिंधु दरिया ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। वकील अॻवाननि जो इहो चवणु आहे। वकीलनि एमेजना रोड बंद करे निठण उस में वेही रहिया। अहम ख़बर आहे, सिटी कोर्ट कराची में वकीलनि पारां केनाल ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई आहे। बबरलो धरने सबब वकीलनि जारी अदालती कार्रवाइयूं बंद कराए छॾियूं आहिनि। सिंधु दरिया ते केनाल नामंज़ूर, विकलायतात जिंदाबाद जा नारा हया आहिनि। जॾहिं त सिंधु ते दाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। वकीलनि एमेजना रोड बंद करे निठण उस में वेही रहिया आहिनि। सिटी कोर्ट कराची में वकीलनि पारां केनाल ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो खां। जी ज़ुल्फी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, सिटी कोर्ट में वकीलन पारां केनालनि खिलाफ रैली कढी सख्त नारेबाज़ी कई है। वकीलन पारां केनालनि खिलाफ सिटी कोर्ट में सख्त एहतजाज खां पोइ नारेबाज़ी खां पोइ जेको आहे सो मेन रोड जेको जना रोड आहे उनखे ते धरणो हणी ऐं उनखे बंदि करे छॾियो आहे। वकीलनि पारां केनालनि खिलाफ जेको बबरलो बाईपास वटि धरणे सबब कराची बार जे वकीलनि पारां सिटी कोर्ट में जारी अदालती कार्रवाइनि जो पिण बाइकाट कयो आहे। जेको बबरलो में धरणो पियो हले थो वकीलनि जो, त केनाल खिलाफ़ बबरलो बाईपास वटि जारी धरणे जी हिमायत में सिटी कोर्ट में अदालतियूं जेको कार्रवाई अदालत जेको आहे उहा मुकमल ते बंदि कई वई आहे ऐं को बि केस अॼु न हली सघियो आहे। वकील निटरण उस में जेको एमेजना रोड ते धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई आहे। ट्रैफिक पिण मुअतल थी वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।